अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदु इल्लल मुत्तकीन। अल्लाह पाक इरशाद फरमायो, खबरदार यौमइज़िल क़यामत वारे ॾियारे अवां वारा दोस्त अवां जा संगती मतलबी यार क़यामत जे ॾियारे अवां मां हथ कढी वेंदा, अवां जो साथ कोन निभाईंदा। अर्ज कयोसी या रब करीम, ये यार असांखे छॾे वेंदा, दोस्त छॾे वेंदा त पोइ मुंहिंजा पाक रब असांखे अहिड़ा यार ॾस, अहिड़ा दोस्त ॾस जिन सां दोस्ती